अस्सलाम वालेकुम दोस्तों ARY डिजिटल ड्रामे शेयर जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आप ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर हलंदासीं पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन कंदासीं दोस्तों, पर कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कि तव्हांजी राय तमामु अहम आहे दोस्तों। जी दोस्तों, तव्हां नेक्स्ट एपिसोड में ॾिसंदव त अहद जी घरवारी जेका आहे, जेका शेर जी भेण आहे, हुन जेको पेर तिरकी वेंदो आहे, हू किरंदी ऐं हुनजे ॿार पेट में अलाए छा ॿार हूंदो दोस्तों, त उहो हुनजो ख़तमु थी वेंदो ऐं हू अस्पताल में दाख़िल थी वेंदी दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिठो त जेको आहे नौकिराणी, जेका घर जी नौकिराणी जेका अधु जेका मुंडी बि ॾिनी हुई, जेका चोरी करे रही हुई ऐं हुनखे अधु ॾिनी त तूं खण वञी पाण खपाए, उन छोकिरीअ सां हुन शादी करे छॾी आहे अधु दोस्तों। त उहा बि माना हुनखे ख़बर पवंदी, जॾहिं ख़बर पवंदी त हुनजे पेरनि तां ज़मीन निकिरी वेंदी। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त अधु जेको पंहिंजे पीउ खे चवंदो बदर खे त असां शेर खे बेवकूफ़ बणाए ऐं उन जे माना हिसे में माना पंहिंजे नाव जेको असां बिज़नेस करे ऐं माना हुनखे धोखो ॾिनो आहे, शेर खे असां बेवकूफ़ ठाहियो आहे दोस्तों। बहरहाल शेर खे बेवकूफ़ केर बि न ठाहींदो दोस्तों, हू पंहिंजे सिर पाण मटा पंहिंजो दोस्तों उहो अहिड़ी गेम खेॾंदो जेको वरी इन अहद खे फासाईंदो दोस्तों शेर। नेक्स्ट एपिसोड में ताज बीबी जेका आहे त उहा माना समीर खे चवंदी त तोखे माना सभु कुझु मिली वियो, पोइ बि अञा तूं छा थो चाहीं ते हू चवंदो त तूं माना जेका आहे न इन जे लाइक़ु ई न ईंदी जो तुंहिंजी केरु इज़त करे। त उन ते हुनजी माउ जेका समीर जी हुनखे माना था फौलारींदी त हीअ छा थो चईं, हीअ तोखां वॾी आहे, हिनखे कीअं थो ॻाल्हाईं इहो। ॿिए पासे दोस्तों फजर जेका आहे त पंहिंजी अमड़ खे चई रही हुई त मां जेको जंहिंखे छॾे आई आहियां, शेर खे छॾे आई आहियां, तूं बाबा खे चओ त मूंखे माफ़ु करे, मां हाणे हॉस्पिटल में पंहिंजो जॉइन कई आहे, मां रहां बि हुते थी। बाबा खे चयो त जेको चए मां हुनजी शेर जी शिकिल न ॾिसंदुमि, रुॻो बाबा मूंसां खिली ॻाल्हाए ऐं परची वञे त मां सभु कुझु मुंहिंजो उहो आहे, मां शेर खे छॾे ॾींदुमि, बाक़ी मां कंहिं बि मरीज़ जी जान न पई वठी सघां, इन जे करे मां शेर खे न मारे सघियमि छो त हू मुंहिंजो मरीज़ हुयो। जी दोस्तों, ही हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।